दादा अल्लाह वॾो बुखार आ लगे तो ही बुखार मुझो सिर खणंदो कोदाए कंदो बाकी लगे कोन तो इनके वरी छाती अम्मा के त तप छडे न थो वरी मथा बाबा बीमार थी पियो बाबा मेरी तबीयत भला तुझी खराब थी वई छा रक्षो वगैरह कराए छा ॻाल्हाइण बि नथो निकिरे छा तुंहिंजो बाबा मकर थो कया मकर माने सॼी उम्र मकर कया न अॼु मां कयो आ अदा बाबू छा थो चवे अदे अम्मा ऐं बाबे हाणे खट तां उथण खां कसम खणी छॾियो अथनि हाणे घर जा कमकार तोखे करणा पवंदा ऐं ॿाहिरियां कम वरी मां कंदुसि अरे अब्बा मां त हींअर जो हींअर उठी घर जो कम कयां ॿाहिरियां कम बि छॾाए अचां पर छा कयां तव्हां को सत बि हुजे न अब्बा उथां थी त मथे खे हीअं चक्कर इहा ही बीमारी अबा इहा ही बीमारी माणे वारी समझां तो त इन बीमारी अची हाणे मूंखे विकोड़ियो आ हाणे हिन घर मां हिकु न पर ॿ जना था निकिरंदा ओ अब्बा अध माण्हूअ जी कहिड़ी हयाती बस दुआ कयो त वेचारो हली पवे हा हाँ चवी ही छा थी रन पाण सालन खां वठी बीमार पई त मरण जो नालो नथी वठी ऐं मां अॼु बीमार थियो आ त चवी थी त अॼु मरां बाबा समझां थो त तूं ऐं अम्मा क़यामत वारे ॾींहुं बि पाण में कोन ठहंदव दा हाणे इन्हनि ॿिन्हिनि मुक़ाबलो कयो थी बीमार थियण जो ओ अम्मा मूंखे घटि पड़े खे अलाह वधीक बीमार कयो अथई पर जे न हे मूंसां हाले दिलि हुजे हा न त अॼु मां हिन हालत में न हुजां पर हिन मोए मूंखे सम्झो कोन हिन महिल ताईं इहो ई चवंदो आयो त हीअ मिक्र थी करे पई नमूना थी करे पई हाणे ख़ुदा पंहिंजे घाटे में विधी अथसि अस्सलाम वालेकुम कमदार वॾा वालेकुम सलाम सालू पंहिंजे छोरे खे सम्झा इहो जेको ढगो जंहिंखे के वधे थो डऊं हणंदो शुक्र कर लीमा शुक्र कर जो मूं वारे छोरे तोखे ॿ टे पादर हणी ऐं छाॾे ॾिनो जे मुंहिंजे हथ अची वञे हा न त रिली जेता खां विञाए छॾाए हा भले मोह ॾिस मुहांडो ॾिस लीमे कमदार खे था मारिन गैरत जो सवाल हो गैरत जो तो मुंहिंजी न्याणीअ जे मथां हथ खयो हो मां तो ओॾी महिल बि कुहाड़ी खणी निकिरी पियुसि पर छोकिरे मूंखे दर तां मोटाए विधो न त ॿ कतरा कयाई हा खान त खान पर खान जा कुत्ता बि खान इहो वरी कंहिं मिसाल ॾिनई अरे यो तुंहिंजो छोरो माण्हुनि खे वते तो कुटींदो वरी तूं छितो लॻो थो थी छो मां छितो हाणे कोन थियो आहियां छितो हुयुसि ऐं छितो रहंदुसि ऐं मूं वारो छोरो त मूं ते वियो आहे न हाणे घणो बेज़ार न कर निकिरी तां विछाए न धूड़ मथे में हाँ चवी छा थो सालूअ जे मथे में धूड़ विझंदे अड़े पहिरियां पादर तोखे विसरी विया पादर तो मूंखे कहिड़ा पादर हया आहिनि अड़े मुंहिंजे छोकिरे हयईं ॼण मूं हयां ॻाल्हि त मिड़ी साॻी थी न तुंहिंजे छोरे सां त नथो पुॼी सघां पर तुंहिंजे पुॼण लाइक़ आहियां तूं छा कंदे अड़े सालूअ खे तो धमकियूं ॾी सालूअ खे मां थी वियो आहियां मां चवंदो छॾ मां चवंदो हथ कढ हाँ तोखे नथो चवां अकड़ कंदो थो वञी हाँ हथ कढ मां चवंदो हथ कढ मां चवंदो हथ नथो कढी हाँ हथ कढ हणा ने डंडो हथ कढ मां हींअर जो हींअर वञी मूसा खे मोकिलिया थो इते ई बीह जाजे जुआर जो पुट आहीं त तो मूसा जे पीउ ते हथ खयो आहे ॾिस त तोसां कहिड़ी तो हालत करे वञी किन बि पाण कई वरी वञी छोरे खे ॿुधाईंदो छोरो वरी मूंखे कुटींदो मां त आज़ार में अचियुसि छाजे लाइ हिन फशरी कई वधंदा किन कदा वरी कमदार अची वियो ॾचे में अदी चांहि तयार आहे हिकिड़ो कोप त प्यार हाँ दा चांहि तयार आहे तूं मुंहुं धोई वठ हाँ दी
चाह त छा पर छोरे खे घर जो पाणी बि कोन प्यारींदुसि जेसि ताणी कमदार खां मुंहिंजो पलां त नथो वठे। बाबा कमदार खे जेके अॻ में पादर हया हुअमि न उहे निशान अञा पुठाड़ियुनि ते बीठा अथसि। जेकॾहिं न ॿीहर पादर हयामांसि इहो कमदार ई पूरो थी वेंदो। ओ वाह, हे मुड़सालू अजाई थाप थो करे पियो। तूं हिन जे चवण ते परावन माण्हुनि सां न विड़जाए, न कुटका ॾींदो वत परावन माण्हुनि खे। तुंहिंजे मुड़स जी बेइज्जती थिए त भली थिए, बाक़ी छोरो कंहिंखे कुझु बि न चवे। बाबा जेको कुछ थियो उनखे दरगुज़र कयो, पाड़े जी ॻाल्हि आहे। ईअं न थिए जो मरणे पणे खां हलियो वञूं। ओ मां, हे मुओ इहो ई थो चाहे पियो त मोए खां पोइ 4 माण्हू मथां अचे न बीहनसि, न को के कुल्हे कांधी थियनसि। बीमार रन पाण आहे, बाक़ी मिसाल रुगो मुंहिंजे मरण जा ॾींदी। अम्मा हाणे भला तोखे चांहि आणे ॾियां? छो मां, मूं ॾोह कयो छा? न अम्मा, तो ॾोह नाहे कयो, पर अञा ताईं त सुती पई आहीं न। अमड़ हुचे बुत में वसियत त उथान, रिढ़ण जहिड़ी आहियां। बाक़ी छा, चांहि भला तोखे चमचनि सां पियारियां छा? अदी इहो कमु बाबा कंदो। रन जो वात वागूअ जेॾो आहे, ॾोही खणी ॾियो, बाक़ी चमचो त चपन खे बि कोन लॻंदुसि। अच्छो अथई मुंहुं, सॼी उमिरि ताननि ॾियण में गुज़ारियई। मुंहिंजो वात वागूअ जेॾो आहे, बाक़ी तुंहिंजो वात केॾो आहे? पुराणे खूह जेॾो।